नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे मीरपुर मां थिले मावा सां शेयर कयूं पिया। बोज़दार पाड़े जो रहवासी ट्रेन हेठां अची फौत थी वियो। बिल्कुलु नाज़रीन, फ़ौती जोतूम बज़दार जे घर में कोराम अची वियो आहे। हीअ अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया मीरपुर मां थिले मां, जिथे बोज़दार पाड़े जो रहवासी ट्रेन हेठां अची फौत थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ बसीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। लतीफ़, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ाला ही मीरपुर माथिलो बोज़दार मल जो रहवासी जोतू बोज़दार जेको कराची खां पंजाब ट्रेन जे टक्कर लॻण सबबि फौत थी वियो आहे। अहिड़ो माथिलो पुलिस ॾिनो वियो। उनखां पोइ मीरपुर माथिलो जे इस्पताल खणायो विया, जेके ज़रूरी कार्रवाई बाद उनखे वाक़िअ वारिस खणाया विया। पर ॿिए पासे जेको ॼाण मिली आहे त हू नशो वापराईंदो हो ऐं नशे जी पटड़ी क्रॉस करे रहियो त कराची खां वेंदड़ ट्रेन जे टक्कर में फौत थी वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी लतीफ़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।